अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, काल्ह इस्लामाबाद में आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें सभिनी सियासी पार्टियुनि शिरकत कई ऐं हिन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो त तालिबान सां मुल्की सलामती जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वञनि, मुज़ाकरात कया वञनि, पर इहे मुज़ाकरात कॾहिं ऐं कीअं थींदा, इन जो एजेंडो अञा जेको आहे सो साम्हूं न अची सघियो आहे। ॿिए तरफ़ थोरे ई ॻाल्हियुनि APC जे थोरे ई वक़्त खां पोइ तालिबान पारां बि ॻाल्हियुनि जो जेको आहे सो जी शुरूआति खे हिकिड़ो सुठो सवण करार ॾिनो वियो ऐं इहो बयानु जारी कयो वियो त हू हुनखे वेलकम कनि था ऐं गॾोगॾु इहो बि बयानु आयो त APC सदन मक़सदनि जी राह में रुकावट न बणिबी। अॼोके प्रोग्राम में असां हिन ते ॻाल्हाईंदासीं त APC में कहिड़ा अॻियां ॿिया नुक़्ता पेश कया विया या तालिबान सां जेके ॻाल्हियूं थींदियूं कहिड़े बेस ते थींदियूं, कहिड़ा उन में नुक़्ता शामिल कया वेंदा ऐं कंहिंजे तरफ़ां शामिल कया वेंदा। अॼोके प्रोग्राम जा असांजा महिमान आहिनि फंक्शनल लीग MPA शहरयार ख़ान महिरबानी अवांजी शहरयार साहब, अवां प्रोग्राम में आया। पहिरीं त इहो ॿुधायो त जेका APC हिकिड़ो सिंध जे हवाले सां बि जेका थी, उन खां पोइ वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में जेको APC थी, उन में तव्हां कीअं था ॾिसो त सभई सियासी पार्टियूं मुतफ़िक़ थियूं, इहो हिकिड़ो इतफ़ाक़ राय जेको साम्हूं आयो क़ौमी सलामती जे हवाले सां, इहो हिकिड़ो सुठो सवण बि आहे, पर इन में हिकिड़ो जेको पदरनामो जारी कयो वियो उन में बि सभिनी जो मुतफ़िक़ थियणु हिकिड़ो हैरान कुन ॻाल्हि आहे त सभई सियासी पार्टियूं जंहिंजा नज़रिया या सियासी इख़्तिलाफ़ राय रखंदे बि मुल्की सलामती जे हवाले सां सभु गॾु थियूं आहिनि, त तव्हां सम्झो था त इहो हुकूमत जो सीरियस स्टेप इन में नज़र अचे थो, सिंसियरिटी नज़र अचे थी? बिल्कुलु अचे थी। ॾिसो, हिकिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके नेशनल इंट्रस्ट जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं उन ते भले पार्टीज़ में केतिरा बि इख़्तिलाफ़ात हुजनि उहे गॾु एग्री कंदा आहिनि, त हे बि अहिड़ो ई इशू आहे। मेन तव्हांजी कंसर्न ई जेका हे 10-12 सालनि खां हिकिड़ी जंग में मुब्तला लॻा पिया आहियूं, दहशतगर्दी या मुल्क में हालात जेके लॻा पिया आहिनि, त मेन इशू हिन वक़्तु उहो आहे असांजो, उनखे एड्रेस करणु ॾाढो ज़रूरी हुयो ऐं अगरि सॼे जी इतफ़ाक़ राय सां थिए त सभिनी खां बहितर ॻाल्हि आहे। त मुंहिंजे ख़्याल में इन लेवल ते APC थियणु, APC त अॻे बि थियूं, अगरि तव्हांखे यादि हुजे का न का पार्टी कॉल कंदी, उन में को न वेंदो, कुझु पार्टियूं एतिराज़ कंदियूं हुयूं, पर हाणे जॾहिं गवर्नमेंट पाण इहो इंट्रस्ट वठी APC कॉल कई आहे त ऐं नई गवर्नमेंट आई आहे त नई गवर्नमेंट दिलचस्पी वरिती आहे, बिल्कुलु। ऐं सभिनी जीअं तव्हां पाण बि चयो त इतफ़ाक़ राय सां इन्हनि शयुनि ते जेके उन्हनि डिसीशन्स वरिता, सभु पार्टीज़ उन ते मुतफ़िक़ हुयूं, त इहा त हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशाइन ॻाल्हि आहे। अच्छा, वफ़ाक़ी हुकूमत जो इहो बि बयानु साम्हूं आयो आहे त डायलॉग ई जेको आहे सो बहितरीन हिन वक़्तु अमल आहे, जेको क़ौम जे मुफ़ाद में हूंदो, क़ौम जे फ़ाइदे में हूंदो, डायलॉग जे ज़रिए ई जेको आहे सो मसइलो हल करे सघिजे थो। तव्हां सम्झो था त इहो मुज़ाकरात हिन वक़्त जी अहम ज़रूरत आहे, मुज़ाकरात खे ई जेको आहे सो पहिरीं तरजीह ते रखियो वियो आहे? बिल्कुलु। ॾिसो, जंग त तव्हां 10-12 सालनि खां विढ़ो था, अगरि ईअं ई हलंदो रहंदो माहौल, तव्हांखे अञा नाहे ख़बर आहे असांखे त अञा केतिरो अरसो ईअं ई हले, त अगरि ॻाल्हियुनि जे थ्रू हिकिड़े तरीक़ेकार सां कंहिं शइ जो हल निकिरे थो त मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे ऐं ॻाल्हियूं करणु बहितर आहे त उन जे थ्रू हल निकिरे। अच्छा, पर इहो वाज़े न कयो आहे त ॻाल्हियुनि जी शुरूआति कॾहिं कीअं किथां कई वेंदी? ॾिसो, उहे शायदि शयूं शेयर करे बि न सघे गवर्नमेंट, एतिरो सेंसिटिव इशू आहे, मीडिया जे अॻियां ईंदो, मीडिया जो वरी तव्हांखे बि ख़बर आहे हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार हूंदो आहे शयुनि खे हैंडल करण जो, को चैनल उनखे कहिड़े तरीक़े सां पोर्ट्रे कंदो, का अख़बार छा लिखंदी, उनजा हिकिड़ा नेगेटिव इम्पैक्ट्स वेंदा सॼी ॻाल्हियुनि ते। त मां नथो सम्झां त इहे शयूं एॾो पब्लिकली थींदियूं या एॾो पब्लिकली ओपनली ॿुधायूं वेंदियूं, ॿी का ॻाल्हि न हूंदी, का लिकाइण जी बि ॻाल्हि न हूंदी, त इहो ज़रूरु हूंदो त मिसअंडरस्टैंडिंग्स न क्रिएट थियनि, त इन करे लाइ अमल मां नथो सम्झां त शेयर कंदा। तालिबान जा बि केतिरा ई ग्रुप आहिनि, उन्हनि जो बि मुख़्तलिफ़ सोचूं आहिनि, त तोड़े जो तालिबान जे ग्रुप तरफ़ां जेको आहे सो उनखे आदरभाव कयो वियो आहे, ॻाल्हियुनि जे इन अमल जी आजिया बि कई वई आहे, त हुकूमत जहिड़ी कोशिशनि खे साराहियो वियो बि आहे, पर तव्हां सम्झो था तालिबान जेके जमहूरियत खे कुफुर था सम्झनि, वोट जे ख़िलाफ़ आहिनि, आइन खे नथा मञनि, उहे कहिड़े एजेंडे जी बुनियाद ते अची ॻाल्हियुनि जी मेज़ ते? ॾिसो, इहो मां पाण बि शुरूअ खां सोचंदो रहंदो आहियां त तालिबान जो 1 पॉइंट एजेंडा आहे त तव्हां शरिया इम्प्लीमेंट कयो मुल्क में, असां तव्हां सां गॾु आहियूं। हाणे जंहिं महिल टॉक्स हलनि थियूं, छा तालिबान बि पंहिंजे हुन में फ्लैक्सिबिलिटी आणनि था? मूंखे यकीन आहे त जेके हिन जूं ॻाल्हियूं थियूं हूंदियूं हिन लेवल ताणी, टॉक्स लाइ बि त कुझु तयारी थी हूंदी, ज़रूरु के बेसिक्स प्रिंसिपल्स पहिरियों ज़रूरु तय कया विया हूंदा, जंहिंखां पोइ थियो, त उन में मूंखे पूरो यकीन आहे त हिननि इहे ज़रूरु ॻाल्हियूं कुझु तय कयूं हूंदियूं, जिते तालिबान बि कुझु आई एम श्योर फ्लैक्सिबिलिटी ॾेखारंदा ऐं ईअं हिकिड़ी सख़्तीअ सां न वठंदा।
अच्छा APC जे 2-3 कलाकनि खां पोइ तालिबान जो जेको आहे सो रद्द अमल साम्हूं अची वियो। तव्हां सम्झो पिया त इंतज़ारु कयो पियो वियो तोड़े जो हुन खां अॻु में केतिरियूं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थियूं पर उहे कोई नतीजा न ॾेई सघियूं या उन में सिंसियरिटी न या पार्टियूं मुतफ़िक़ न थियूं, किथे न किथे जेको सो नाकामी थी हुई या इहे ॻाल्हियूं स्टॉप थी वियूं, अमल इहो जेको आहे सो अॻिते न वधी सघियो। तव्हां सम्झो पिया त उतां बि जेको आहे सो इंतज़ारु कयो पियो वियो त किथां जेको आहे सो अहिड़ो पेशरफ़्त थिए, किथां जेको आहे सो अहिड़ो असांखे लाइन ॾिनी वञे त असां ॻाल्हियुनि जी मेज़ ते अची सघूं था। बिल्कुलु हुयो, छो जो करे ॾिसो प्रेज़ेंट हुकूमत अचण खां पहिरियों नवाज़ शरीफ़ साहिबु यको चवंदो पियो अचे, इमरान ख़ान यको चवंदो पियो अचे। हाणे इमरान ख़ान बि हिकिड़ी सूबाई हुकूमत उन्हनि जी पार्टी आहे, नेशनल फेडरल गवर्नमेंट में नवाज़ शरीफ़ जी पार्टी आहे, त मूंखे उमेदु आहे त हे वधीक पुरउमीद हूंदा तालिबान त अगरि हे गवर्नमेंट्स ईंदियूं त असां सां टॉक्स थींदा। त इहे उन जी कड़ी आहे, हे गवर्नमेंट्स आयूं हो एक्सपेक्टेड हुयो त हिननि जे अचण सां टॉक्स थींदा, पोइ गवर्नमेंट जी पॉलिसी शायदि मुख़्तलिफ़ हुई त उहो शुरू थी वियो। अच्छा ॻाल्हियुनि में जेको APC जेका थी उनजो पदरनामो जारी कयो वियो उन में ॻाल्हियुनि खां मुज़ाकरात खां अलावा ॿियो को अहिड़ो अगर मगर जो को बि ऑप्शन न रखियो वियो। तव्हां सम्झो था त वफ़ाक़ी हुकूमत खे एतिरो यकीन आहे त मुज़ाकरात पहिरियों ई आख़िरी अमल साबित थींदो? न ज़रूरी न आहे, पर अगरि हाणे ई तव्हां अगर मगर कंदव त उहे मुज़ाकरात ई तव्हां सेबोटाज था कयो न पाण। हाणे हिन वक़्तु तव्हां जॾहिं मुज़ाकरात लाइ वञो था त अगरि अहिड़ी कोई स्टेटमेंट ॾींदो त अगरि मुज़ाकरात कामयाब न थिया त असां जंग जारी रखंदासीं त उहो हिकिड़ो नेगेटिव ॻाल्हि सम्झी वेंदी। त मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी का ॻाल्हि चवणु मुनासिब बि न आहे हिन वक़्तु। बहितर इहो ई आहे त सिर्फ़ु मुज़ाकरात आहे टॉपिक त मुज़ाकरात खे ई खणी हलिजे। अच्छा तहरीक तालिबान जे तर्जुमान जो बयान बि साम्हूं आयो त तोड़े जो हू इन ॻाल्हि खे वेलकम कनि था, ख़ुशी महसूसु कनि था, आजियां कनि था ॻाल्हियुनि हुकूमत जे तरफ़ां जेका ॻाल्हियुनि जी आछ कई वई आहे, पर APC सदन मक़सदनि जी राह में रुकावट न बणिबी। तव्हां नथा सम्झो हिकिड़ो मुतनाज़ा बयानु आहे? कहिड़ा मक़सद थी था सघनि? हिकिड़ी तरफ़ जॾहिं ॻाल्हियूं जी शुरूआति थियण वारी आहे, अहिड़ो ओके थी चुको आहे, हिन ते सभु पार्टियूं मुतफ़िक़ थी चुकियूं आहिनि, अॻियां बि अहिड़ो रद्द अमल ज़ाहिर कयो वियो आहे, त पोइ अहिड़ो बयानु ॾियणु हाणे पंहिंजी सोच आहे। असां मां तव्हां मां कंहिंजो इंटरेक्शन कान्हे तालिबान सां, असांखे ख़बर न आहे त उहो कहिड़ी सोच था रखनि या छा एजेंड आहे। ऐं तव्हां जीअं पाण ई चयो त हुननि में न्यूमरस ग्रुप्स आहिनि, एतिरा ग्रुप्स आहिनि त हर कंहिंजी आई एम श्योर सोच मुख़्तलिफ़ हूंदी त ग्रुप बंदी थी, न त हिकिड़े ग्रुप में हुजनि हा। त उहो ज़रूरु कंहिं ग्रुप जो इहो हूंदो प्लान, उन्हनि खे न वणियूं हूंदियूं, सभु मुंहिंजे ख़्याल में राज़ी न बि हूंदा, त इहे डिफरेंसिस थोरा था। अच्छा तालिबान जे केतिरनि ई ग्रुपनि जो में विरहाइजी विया आहिनि इन तरह जूं ॻाल्हियूं जेके आहिनि से मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मीडिया में बि साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि। तव्हां सम्झो था त सभई तालिबान जा ग्रुप जेके आहिनि से गॾिजी पंहिंजो को एजेंडा ॾींदा हुकूमत खे, या तालिबान जो पंहिंजे तरफ़ां बि जेको आहे सो को पाण में मिली करे अहिड़ी का ॻाल्हियूं तय कयूं वेंदियूं, पोइ उहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से हुकूमत जे अॻियां रखियूं वेंदियूं, या मुख़्तलिफ़ ग्रुपनि ज़रिए इहे ॻाल्हियूं थींदियूं? को न, मां नथो सम्झां त गवर्नमेंट इंडिविजुअली हर ग्रुप सां ॻाल्हाईंदी। गवर्नमेंट जेके विदिन तालिबान मेन स्टेक होल्डर्स हूंदा उन्हनि सां ॻाल्हाईंदी। पोइ अगरि उन्हनि सां तव्हां जूं ॻाल्हियूं तय थियूं वञनि त जेके एतिराज़ वारा नंढा ग्रुप्स हूंदा उहे ऑटोमेटिकली कंहिं न कंहिं धुर सां थी वेंदा। त इहा ई अंडरस्टैंडिंग आहे गवर्नमेंट। अच्छा इन हवाले सां ॻाल्हियुनि जे मुज़ाकरात जे हवाले सां को टाइम फ्रेम न रखियो वियो आहे त एतिरे टाइम ताईं ॻाल्हियूं थींदियूं, या इहो अमल जेको आहे सो हेतिरनि ॾींहंनि में पूरो करिणो आहे, या इन ॻाल्हि जी गारंटी केरु ॾींदो त इन विच में तालिबान पारां के दहशतगर्द कार्रवायूं न थींदियूं, या इन तरह जी का कार्रवाई थी त उहे ॻाल्हियुनि ते केतिरो असरअंदाज़ थी सघनि थियूं? ज़रूरु, उहो त हिकिड़ी हाणे मॉरल इम्प्लीकेशन आहे ॿिन्ही धुरनि ते। अॼु अख़बार में मां बि पढ़ियुमि त को तालिबान कमांडर हो, हुनखे रिहा बि कयो थो वञे, ॾाढो अहम माण्हू हुयो, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान हुनखे रिहा थी करे। त मुंहिंजे ख़्याल में होॾों बि एतिरो सेंस हूंदो, ज़रूरु विच में अहिड़ियूं कुवतूं हूंदियूं जेके चाहींदियूं त इहे टॉक्स न थियनि या इहे टॉक्स सक्सेसफुल न थियनि। एंटी पाकिस्तान एंटी स्टेट कुवतूं ज़रूरु मौजूदु हूंदियूं त उहे मथां पंहिंजो रोल प्ले करनि, अहिड़े क़िस्म जूं शयूं थी थियूं सघनि। पर टाइम फ्रेम ईअं फिक्स करे छॾणु, ॾिसो हिकिड़ो टॉक्स हिकिड़ो जमहूरी अमल आहे, मॉडर्न सोसाइटीअ जो अमल आहे, पुराणो उहो दौरु न आहे त तव्हां यको जंगियूं विढ़ंदा हलो। त टाइम फ्रेम हिन वक़्तु ॾियणु मुंहिंजे ख़्याल में मुनासिब बि न हूंदो। शुरू थियनि, हले सिलसिलो हिकिड़ो दफ़ो, पोइ को टाइम फ्रेम थींदो त हाणे ठीकु आहे, साल खां हलनि थियूं टॉक्स, साल ॿियो था रखूं, 2 साल ॿिया था रखूं, अहिड़े क़िस्म जो थींदो। पर हिन स्टेज ते त अञा अर्ली स्टेज आहे, टाइम फ्रेम ॾियणु मुश्किल हूंदो। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन।
अच्छा शहरियार साहब, इन ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा बि आहे APC जी, त इन खां अॻु में जेतिरियूं बि APCs थियूं आहिनि उन में इहो शर्त रखियो वियो आहे त पहिरीं हथियार फिटा कयो, पोइ ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचो, पर ही जेके ॻाल्हियूं आहिनि इन में अहिड़ी का बि शर्त न रखी वई आहे, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, इहा हिकिड़ी रुकावट आई पहिरियों टॉक्स में, हथियार फिटी कयो, हथियार न फिटी कंदासीं। मुंहिंजो जेको पर्सनल अंडरस्टैंडिंग आहे त ज़रूरु इहा हिकिड़ी अनस्पोकन अंडरस्टैंडिंग हिननि में थी हूंदी, त ज़ाहिर आहे जॾहिं टॉक्स हलंदा त उन महिल अगरि गॾु गॾु जंग बि हलंदी त उहो टॉक्स ते असरअंदाज़ थींदी। त इहा हिननि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी पाण में अंडरस्टैंडिंग ज़रूरु कई हूंदी त जेसिताणी टॉक्स हलनि था तेसिताणी असां बि कुझु न कंदासीं, तव्हां बि कुझु अहिड़ी हरकत न कजो, जंहिंसां इहो लॻे त टॉक्स अनसक्सेसफुल आहिनि या छा। त इहो हाणे शुरू थियो आहे अॼु सिलसिलो। हाणे ॾिसण वारी ॻाल्हि इहा आहे त हाणे छा थो थिए, अॻिते रिएक्शन छा आहे, केतिरा टेररिस्ट एक्टिविटीज़ थियनि थियूं, नथियूं थियनि, गवर्नमेंट को एक्शन अहिड़ो खणे थी, नथी खणे, इन में ॻाल्हियूं क्लियर थी वेंदियूं। तव्हां मुंहिंजे ख़्याल में विदिन नेक्स्ट मंथ ई तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। अच्छा, तालिबान जे तरफ़ां जेके आहिनि सो इन तरह जूं ख़बरूं बि अचनि पियूं त 13 सेप्टेम्बर ताईं मुज़ाकरात ऐं मुतालबनि जो पहिरियों एजेंडा हुकूमत हवाले करण जो उन्हनि फ़ैसिलो कयो आहे। त तव्हां इन हवाले सां आर्मी चीफ बि जेको आहे सो APC जो पदरनामे में इहा ई ॻाल्हि कई, आर्मी चीफ तरफ़ां बि, त हुकूमत पॉलिसी ठाहे असां अमल कंदासीं। तव्हां सम्झो था त जेको एजेंडा ईंदो उन ते फ़ौजी क़यादत बि जेको आहे सो हींअर हुकूमत जो भरपूर साथ ॾींदी? ज़रूरु ॾींदी। ॾिसो, पाकिस्तान आर्मी हमेशह मुल्क जे इंट्रस्ट में कमु कयो आहे, उहो छा बि कमु हुजे पर हुननि कयो मुल्क जे इंट्रस्ट में आहे। हाणे बि तव्हांजो सभिनी खां वॾो मसइलो इहा वॉर ऑन टेरर ठही वई आहे ऐं उहा विढ़े त एंड ऑफ द डे पाकिस्तान आर्मी ई थी। शहीद त माण्हू आर्मीअ जा था थियनि, सिविलियंस ते अटैक्स थियनि था, पर जेके पाण वञी मौत जे मुंहं में त तव्हांजी आर्मी थी वेही वञे। त उन्हनि माण्हुनि खे ज़ाहिर आहे अहसासु इन शइ जो आहे, उहे हर उहा कोशिशि कंदा जेका नेशनल इंट्रस्ट में हूंदी, पोइ चाहे उन में कंहिं न चाहींदे बि कंहिं पॉलिटिकल मूव खे सपोर्ट करिणो पए त आर्मी मुंहिंजे ख़्याल में बिल्कुलु सपोर्ट कंदी सिविलियन क़यादत खे, भले पाण में हिक ॿिए सां लाइकिंग न हुजनि पर उहो ज़रूरु सपोर्ट कंदा अहिड़ी कंहिं शइ खे। अच्छा, तालिबान जो जेको हिकिड़ो मौक़िफ़ रहियो आहे त आइन खे न मञणु, जमहूरियत खे न मञणु, पर तव्हां सम्झो था त हुकूमत तरफ़ां पॉलिसी जो जेको पहिरियों नुक़्तो इहो रखियो वेंदो त तव्हां पाकिस्तान जे आइन खे मञो, जमहूरियत खे तव्हां कुफ़र न सम्झो, उनखां पोइ ॻाल्हियुनि जी शुरूआति कई थी वञे, पोइ अॻियां एजेंडा या मुतालबात कहिड़ा बि अचनि। इन ते त हिन वक़्तु कमेंट नथा करे सघूं त हुननि छा ॻाल्हायो हूंदो, अज़्यूम करे था सघूं त ज़रूरु अहिड़ी का ॻाल्हि थी हूंदी, पर मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु ॿिन्ही धुरनि सफ़ा फ्लेक्सिबिलिटी ॾेखारी हूंदी। त शुरू त थिए हिकिड़ो सिलसिलो, एजेंडा साम्हूं था अचनि, एक्चुअल आहे छा, रिक्वायरमेंट्स छा आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में एॾी डिटेल में अञा ताणी न विया हूंदा। इहो 13 सेप्टेम्बर वारो तव्हां जीअं चओ था, इहो पहिरियों हुननि जो डिमांड जो सेट ईंदो, उन में ॾिसनि उहो ऑफिशियल थिए थो नथो थिए, ॿुधाइनि था कहिड़ियूं शयूं एक्सेप्टेबल आहिनि न आहिनि, पोइ अॻिते ॻाल्हियुनि में ख़बर पवंदी। अच्छा, APC में सिंध हुकूमत खां ॿीहर कराची में अमुन कराइण जो बि मुतालबो कयो वियो। सिंध गवर्नमेंट सां बि जेको आहे हिकिड़ो वफ़ाक़ी काबीना जो हिकिड़ो इजलास थियो जंहिंमें सभई पार्टियूं सिंध में अमुन अमान जे हवाले सां मुतफ़िक़ थियूं हुयूं त दहशतगर्दी जो जेको आहे सो कराची में ख़ासि करे जेको हिकिड़ो वधंदड़ बहरान हुयो उनखे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। तव्हां सम्झो पिया त उन्हनि कोशिशनि ते कंहिं हद ताईं कामयाबी मिली सघी आहे या कुझु शुरूआति थी आहे या हुकूमत जा जेके वरितल स्टेप्स आहिनि इहे कामयाबी तरफ़ वञनि पिया? जी बिल्कुलु वञनि था। तव्हां ॾिसो, पोयां 10 ॾींहंनि खां जॾहिं खां लास्ट प्राइम मिनिस्टर विज़िट करे वियो आहे, उहो सिंध गवर्नमेंट खे हर तरह जो फीलर बि ॾेई वियो ऐं इंडिपेंडेंस एंड में ॾेई वियो त तव्हांखे छॾियूं था, तव्हां पाण पंहिंजा मसइला हल कयो, तव्हां ते काई बि पंहिंजी डिसीशन इम्पोज़ नथा कयूं। इनफैक्ट इहो चयो त तव्हांखे सपोर्ट था कयूं। त हाणे बि अगरि न करनि त पोइ ॼण हिकिड़ो वाज़े थी वेंदो त सिंध गवर्नमेंट जी विल नाहे मसइला हल करण जी। जीअं पोयां 5 साल गुज़रिया, पोयनि 5 सालनि में हुकूमत जी विल न हुई इहे मसइला हल करण जी, सियासी मसलिहत पई अची वञे साम्हूं। जेके माण्हू कराचीअ में इन्वॉल्वड आहिनि, मां नथो चवां त 100% पॉलिटिकल एक्टिविस्ट्स आहिनि या पॉलिटिकल वर्कर्स आहिनि, पर उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं न कंहिं पॉलिटिकल पार्टीअ सां एफिलिएटेड ज़रूरु हुया। का न का हुननि ते मथां सायो कंहिं पार्टीअ जो हुयो, बिल्कुलु कंहिं बि शक्ल में। त उहे शयूं सियासी मसलिहत पई अची वञे विच में। हाणे लॻे थो त पीपल्स पार्टीअ जी हुकूमत सिंध में सीरियस आहे इहे मसइला हल करण में। पोयां 10-15 ॾींहं ॾिसूं था त जेको सिलसिलो शुरू थियो आहे त थोरो ॼण अमनो अमान बि क्रिएट थियो आहे।
अच्छा, सियासी धुरनि जा बि केतिरनि ई सियासी पार्टियुनि जा जेके आहिनि से नाला साम्हूं आया हुया। ऑन रिकॉर्ड सुप्रीम कोर्ट में कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि जेको आहे सो इन तरह जा नाला ॾिना हुया त ही पार्टियूं आहिनि या ही पार्टियूं रुकावट बणजनि थियूं या सियासत पुलिस मां सियासत खे ख़तमु कयो वञे, असांखे कमु करणु नथो ॾिनो वञे। त हाणे जेके कराची मां ॾोहारी गिरफ़्तार थियनि था, जेको टारगेटेड ऑपरेशन थिए थो, त कंहिं बि पार्टीअ पारां को अहिड़ो नेगेटिव रद्द अमल ज़ाहिर न कयो वियो आहे। छा उन्हनि जी पोइवारी हाणे वाकई ख़तम थी वई आहे, असां वञूं पिया कामयाबी जी तरफ़, या उन्हनि कारकुननि सां पार्टी पंहिंजो को तालुक जोड़णु नथी साम्हूं नथी आणणु चाहे? ॾिसो, ॿई ॻाल्हियूं मुमकिन आहिनि। हिन वक़्तु ईअं ई थो लॻे त उन्हनि खे डिसोन कयो वियो आहे। अहिड़ा जेके एलिमेंट्स आहिनि, कुझु एलिमेंट्स हूंदा आई एम श्योर जेके पार्टीज़ खे ॾाढा वेझा हूंदा, उन्हनि खे अॻे पोइ करे छॾियो हूंदो त उहे हिन ऑपरेशन दौरान हिते मौजूदु ई न हुजनि। 2-3 ॾींहं खणी चुप थी वञे सिलसिलो त आहे। ईअं बि मुमकिन आहे त थोरे अरसे खां पोइ वरी इहे माण्हू ॿीहर रीग्रुप करे वरी इहे ई शयूं फ़साद शुरू करे छॾनि। त मां सम्झां थो पार्टीज़ रियलाइज़ कयो आहे त अमन करणु सभिनी खां अहमियत थो रखे। जेसिताणी कराचीअ में अमन न हूंदो तेसिताणी असांजी ईअं प्रोग्रेस हिते ई ठप रहंदी। अच्छा, दहशतगर्दी जा केतिरा ई एलिमेंट्स जेके आहिनि से साम्हूं आया, पर तव्हां सम्झो था त सिंध जे नंढनि शहरनि में या ॿहिराड़ी वारनि इलाइक़नि में जेके दहशतगर्दी जूं कार्रवायूं थियनि थियूं, अगवाउनि जूं जेके वारदातूं थियनि थियूं या उते जेके मुख़्तलिफ़ ॾोह थियनि था, उनखे कराची जी दहशतगर्दी सां नथो ॻंढे सघिजे, या उहो हिकिड़ो बिल्कुलु अलॻि पासो आहे, या सॼे खे जेकॾहिं असां गॾु करे ॾिसूं त तव्हां सम्झो था त इहा ज़्यादती न हूंदी? बिल्कुलु आहे। ॾिसो, कल्ह सिंध असेंबलीअ में हिकिड़ो एडजर्नमेंट मोशन MQM आंदो जेको सिंध जी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे डिस्कस करणो, स्पेसिफिकली कराची बट जनरली सॼी सिंध जो। त उन में इहे काफ़ी माण्हुनि इहो पंहिंजी स्पीचिस में चयो ऐं मां बि उन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त कराचीअ जी लॉ एंड ऑर्डर जे करे बाक़ी सॼी सिंध खे निगलेक्ट कयो वियो आहे। हाणे मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी तव्हांखे मिसाल ॾियां, असां वटि क्राइम रेट हाणे कुझु हिकिड़ो बहितर ऑफिसर पोस्ट थियो ISP, गवर्नमेंट जी पहिरियों नियत न हुई हुते कुझु सही करण जी। पोयनि 22 ताणी लास्ट मंथ जी 5 SPs चेंज थिया आहिनि 10 ॾींहंनि जे अंदरि हिकिड़े डिस्ट्रिक्ट में, हिक खां पोइ ॿियो। पर उहो हिकिड़ो कमदार न पियो मिले हुकूमत खे जेको कमदारी करे हलाए। उहो फाइनली मिले पियो त उहो वरी ज़ाहिर आहे हिकिड़ी नापसंदीदा शख़्सियत पियो थी वञे त उनखे उतां हटायो पियो वञे, वरी उहो ऑफिसर मोटी पियो अचे हुते। त अहिड़े क़िस्म जो सिलसिलो यको शिकारपुर सां जारी रहियो। हाणे हिकिड़ो सुठो ऑफिसर उते पोस्ट कयो अथऊं। शिकारपुर जो क्राइम रेट मां तव्हांखे ॿुधायां 18 मर्डर्स पर मंथ आहे पोयनि 6 सालनि खां। अराउंड 20 लख पॉपुलेशन आहे शिकारपुर जी। त अगरि तव्हां हिनखे कंपेयर कंदव कराचीअ सां त शिकारपुर जो क्राइम रेट हाई आहे कराचीअ खां, पर सिंस शिकारपुर जी कंहिं ॻण में नथो अचे त कंहिंखे परवाह न आहे। अच्छा, छो नज़रअंदाज कयो, या तव्हां सम्झो पिया त वाकई वफ़ाक़ी हुकूमत जी इहा ॻाल्हि सही, या जेके सियासी धुरियूं ॻाल्हि कनि पियूं या आम माण्हू इहा ॻाल्हि कनि पिया त हुकूमत सिंसियर ई न हुई, त इन्हनि 5 सालनि गुज़िरियल 5 सालनि में हाणे ताईं त अमन अमान जे हवाले सां का पॉलिसी ठाही वञे या अमन अमान जी हालतनि खे बहितर कयो वञे। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त इहा जेको आहे सो हिकिड़ो वॾी जंग आहे, वॾा ग्रुप इन में मुलविस आहिनि, इन विच में कराची सां गॾु सॼे सिंध खे ॻंढियो वियो। त तव्हां न पिया सम्झो त इहा ज़्यादती हुई सिंध जे ॿियनि शहरनि जे माण्हुनि सां, आम माण्हुनि सां? इन ते ब्रेक खां पोइ मां तव्हांजो जवाबु वठंदमि। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। शहरियार साहब, कराची में त केतिरा ई मुनज़म ॾोहारी गुरू जेके आहिनि से सरगर्म हुया, पर सिंध जे ॿियनि नंढनि शहरनि में कहिड़ो अहिड़ो रुकावट हुई जंहिंखे सिंध हुकूमत एतिरा साल जेको आहे सो ख़तमु न करे सघी? उते बि ॾींहुं ॾिठे जो अगवाऊं थियनि पियूं, नोगो एरियाज़ ठहियल हुया, ॿिनि धुरियुनि जा माण्हू विढ़नि पिया त हू होॾां न पिया वञी सघनि, होॾां इवन जो लाश बि 2 ॾींहं उते ई पयल रहनि पिया। ॾिसो, मां वरी उहो ई चवंदुमि त पोयां 5 साल गवर्नमेंट जी दिलचस्पी सफ़ा न हुई अमनो अमान क़ाइमु करण में। हुननि जो हुयो त माण्हू वीचारा ईअं हिन में इन्वॉल्व हुजनि, असां पंहिंजे कम सां लॻल हुजूं। करप्शन पीक ते हुई, मिस एडमिनिस्ट्रेशन पीक ते हुई, मिस मैनेजमेंट पीक ते हुई। त उहे सभु शयूं कवर करण लाइ हुननि चयो त इहो गॾु इहो बि सिलसिलो जारी रहे ताकी माण्हू एॾे पंहिंजे हिन में उलझा रहनि, असां पंहिंजे कम सां लॻा रहूं। ऐं इहो ई थियो आहे। मां तव्हांखे पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी मिसाल ॾिनी। मां को बीइंग MPA फ्रॉम देयर, मां का अहिड़ो ऑफिस दफ़्तर न छॾियुमि जंहिंखे मां लेटर न लिखियो हुजे, जंहिंखे मां ब्रीफ न कयो हुजे। तव्हांजो होम मिनिस्टर्स हुजनि, तव्हांजा चीफ मिनिस्टर, सभिनी खे कयो। एंड में मां वञी फ्रस्ट्रेट थी सुप्रीम कोर्ट खे लेटर लिखियो, असां वटि हीअ हालत आहे, कंट्रोल नथो थिए। सुप्रीम कोर्ट बि उनजो को अहिड़ो ख़ातिर ख़ा हल न कढियो। उन्हनि हाई कोर्ट खे मोकिलियो,
हाई कोर्ट वारनि उहो मुंहिंजो केस कॉन्स्टिट्यूशन पिटीशन में लेटर कन्वर्ट कयो, उहो बि 2 सालनि खां हले थो, उन जो टाइम ई नथो अचे, कॾहिं अचनि ई नथा ॾियनि, त इंट्रस्ट न हुयो। हो चवनि था त इहे नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे नंढियूं ॻाल्हियूं छा आहिनि, छो जो करे मीडिया बि हाणे ॾिसो न, शिकारपुर जी ख़बर सिर्फ़ु सिंधी चैनल्स खणी ईंदा आहिनि। तव्हां ॾाढो रेयर हूंदो आहे, को ॾाढो वॾो हादसो थी वञे त को उर्दू चैनल ARY या जियो या इन्हनि ते ईंदी आहे, ARY कुझु न कुझु, जियो जे त कागज़नि में ईअं लॻंदो आहे ॼण शिकारपुर एग्ज़िस्ट ई नथो करे, त उन्हनि चैनल्स ऐं जेके तव्हांजा फेडरल लेवल जा माण्हू आहिनि उहे घणो करे उहे चैनल्स ॾिसंदा आहिनि, सिंधी चैनल्स न ॾिसंदा, घणो फोकस कराची खे रखियो, कराचीअ खे हूंदो आहे, त इन जे करे कराची जे करे सॼो नज़रअंदाज़ थो थी वञे बाक़ी सभु। अच्छा, पुलिस में सियासी भर्तियुनि जे हवाले सां बि केतिरा ई जेके आहिनि से मीडिया में इन तरह जूं ॻाल्हियूं रिपोर्ट थींदियूं रहियूं, त पुलिस में जो कमु पुलिस इन करे कमु नथी करे त उन में सियासी बुनियादनि ते घणियूं भर्तियूं थियूं या पुलिस में सियासत घणी इन्वॉल्व थी चुकी आहे, पर इन में बि को शक न आहे त सभई पुलिस वारा हिकु जहिड़ा न हूंदा। त पुलिस हाणे जेको कराची में टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, त इन में इन तरह जी जेकॾहिं ॻाल्हि साम्हूं आई आहे त पुलिस इन करे पंहिंजूं कार्रवाइनि में तेज़ी आणे पई, छो त रेंजर्स ऐं पुलिस अलॻि अलॻि कार्रवाइयूं कनि पियूं, त पुलिस जी सरपरस्ती में जेके ॾोहारी कमु कंदा हुआ, जेके ॾोह थींदा हुआ, त पुलिस नथी चाहे त उहे रेंजर्स या ॿिए कंहिं जे हथ में अचनि ताकी उन्हनि जा पोल पधरा थी सघनि, उन्हनि खे पुलिस खे उन्हनि जा ठिकाणा सभु जेके आहिनि से कम ख़बर आहिनि, पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे पई ताकी जॾहिं कुझु वक़्त खां पोइ उहो प्रोसेस बंदि थींदो टारगेटेड ऑपरेशन जो, त पोइ उन्हनि खे ॿाहिरि कढियो वेंदो, वरी उहे पंहिंजूं कार्रवाइयूं शुरू कंदा। ऐन मुमकिन आहे। ॾिसो, सिंध में सॼे पाकिस्तान जी अगरि पुलिस कंपेयर कयो त असां वटि वर्स्ट सिचुएशन आहे पुलिसिंग जी। उहो मेनली इहो आहे जो हमेशह कॾहिं बि पुलिस में स्पेशली हिननि पोयनि 5 सालनि में मेरिट ते भर्ती न थी। वॾा वॾा टॉप क्रिमिनल्स उन्हनि जे भाइरनि खे, उन्हनि जे पुटनि खे, उन्हनि सां एफिलिएटेड माण्हुनि खे, उन्हनि खे पुलिस में भर्ती कयो आहे। असां वटि वाज़े सबूत आहिनि जेके असां पेश कया अथसीं पंहिंजे SPs खे त हे क्रिमिनल माण्हू आहिनि, हे पुलिस में आहिनि, उहे पुलिस जे हथियारनि सां चोरियूं कंदा आहिनि, फुर कंदा आहिनि, वरी उते ई अची थाणे ते वेही रहंदा आहिनि। आम माण्हूअ खे एतिरो बेबस करे छॾियो अथऊं, थाणे खां छो ड्रिजंदो आहे आम माण्हू वञण खां, इन करे ई ड्रिजंदो आहे जो सम्झे थो त वॾो चोर त अॻु में हिते वेठो आहे, मां उनखे फेस कयां या मां क्रिमिनल उनखे फेस कयां। त इहो प्रॉब्लम वाक़ई आहे, पॉलिटिकल उन ते हमेशह थियूं आहिनि। असां वटि इहो बि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे जो 56 हेपेटाइटिस C जा पेशेंट्स निकिता जेके पुलिस में भर्ती कया विया डिस्ट्रिक्ट में, उन्हनि जो कॾहिं मेडिकल ई न थियो, उन्हनि खे चेक ई न कयो वियो। ये सिलसिला अच्छा, तव्हां सम्झो था त ऑपरेशन जेको सिंध हुकूमत मुकमल इन में नाकाम थी चुकी हुई, जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत इन में इंटरफेयर कयो त जेको ऑपरेशन जो टारगेटेड सिलसिलो शुरू थियो आहे कराची में ॾोहनि जे ख़ात्मे जे हवाले सां, त इनखे मुस्तक़िल बुनियादनि ताईं हलणु घुरिजे। जेकॾहिं कुझु वक़्त जी ठापुर खां पोइ इनखे बंदि कयो वियो त हालात हाणे बहितरी तरफ़ वञनि पिया, त तव्हां सम्झो पिया त वरी उहे ॾोहारी ग्रुप जेके आहिनि से ॿीहर सरगर्म थी वेंदा। बिल्कुलु बिल्कुलु, उहे वापसि अची वेंदा ऐं वापसि उहे पंहिंजूं एक्टिविटीज़ जारी रखंदा। त असल में ॾिसो न, जॾहिं खां शुरू थियो आहे कराचीअ जी सिचुएशन त काफ़ी अरसे खां ख़राबु आहे, पर जेको हे टारगेट किलिंग शुरू थी आहे त मुंहिंजे ख़्याल में 2007-8 में इन में वाधारो थियो। डेली जेको ॿुधंदा हुआसीं 10 माण्हू टारगेट किलिंग नामालूम अफ़राद, इहो असां 2007-8 खां ॿुधणु शुरू कयो आहे। त इमीडिएटली इहो एक्शन थियणु घुरिजे। हाणे कल्ह जेको मां तव्हांखे ॿुधायां पियो, सिंध असेंबलीअ में मूव थियो, एग्ज़ैक्टली थोरियूं वर्डिंग्स चेंज करे अहिड़ो ई एडजर्नमेंट मोशन मां मूव कयो हुउमि 2009 में सिंध असेंबलीअ में, जंहिंखे ॿिन्ही धुरनि MQM बि पीपल्स पार्टीअ बि रिजेक्ट कयो, उनखे एक्सेप्ट न कयूं। मे बि उन्हनि खे इहो ॾुखियो लॻियो त अपोज़िशन जी साइड ॾांहुं आयो आहे, या हुन एक्सेप्ट ई न पिया करणु चाहिनि इन शइ खे त हिते हालात ख़राबु आहिनि। हाणे उन ते ई सॼी सिंध असेंबलीअ वेही ॻाल्हायो बि ऐं सभिनी उनखे एक्सेप्ट बि कयो। त पहिरियों विल न हुई गवर्नमेंट जी। हाणे फेडरल गवर्नमेंट जे प्रेशर जे करे मुंहिंजे ख़्याल में तयारी थी आहे, न त साॻियो ई CM आहे जेको 5 साल अॻे कढी वियो, त हाणे बि उहो चाहींदो त मां ईअं ई कढी वञा। अच्छा, जिथे टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वियो आहे पुलिस पारां, रेंजर्स पारां, यकीनन उन जा कुझु त नतीजा, उनजो को त असरु थियो हूंदो ॾोहारियुनि ते, पर तव्हां नथा सम्झो त जेको असां वाह वेला कई पई वई त ऑपरेशन शुरू कयो थो वञे, ॾोहारियुनि खे ॿुधण लाइ काफ़ी उन्हनि पंहिंजा ठिकाणा जेके आहिनि से मटाए छॾिया हूंदा, हथियार या उन्हनि पंहिंजूं ॾोहारी सरगर्मियूं कुझु वक़्त लाइ बंदि करे छॾियूं हूंदियूं या हेॾा होॾा थी विया हूंदा। इहा बि वजह थी सघे इन जे करे बि ॾोहनि जो जेका शरह आहे उहा घटिजी वई आहे हिन वक़्तु। ऐन मुमकिन आहे, तॾहिं तव्हां ॾिसो था त ऑलरेडी हिकिड़ी सिचुएशन ख़राबु लॻी पई आहे। ॾोह बि त हिकिड़ो इंडस्ट्री ठही वई आहे न, बिज़नेस आहे हिकिड़ो उन्हनि माण्हुनि लाइ। त जॾहिं उहो ॾिसंदा आहिनि त हिन वक़्तु बिज़नेस ॾुखियाईअ में आहे त उहो चुप करे घर वेही रहंदा, पासीरा थी वेंदा। जेके नॉन ऑफेंडर्स हूंदा, क्रिमिनल्स हूंदा, उहे हेॾे होॾे हलिया विया हूंदा, पर हर माण्हू वटि इहे रिसोर्सिस न हूंदा।
कुछ माण्हू हुन में पकड़िया बि वेंदा एरियाज़ जी ख़बर आहे सभिनी खे त कहिड़ा एरियाज़ आहिनि इवन तव्हांजी मीडिया खे पॉलिटिशियंस खे सभिनी खे ख़बर आहे त कहिड़ा एरियाज़ नो गो एरियाज़ आहिनि कहिड़नि एरियाज़ में छा थो थिए त उन्हनि एरियाज़ खे त टारगेट कयो थो वञी सघे क्रिमिनल एलिमेंट कुझु न कुझु त मौजूदु हूंदो हर माण्हू वटि त एॾा रिसोर्सिस न आहिनि जो गुम थी वञनि बिल्कुलु अच्छा दहशतगर्दी जे हवाले सां माज़ी में बि केतिरियूं एपीसीस थियूं तव्हां छा था सम्झो त उन्हनि जी नाकामी जो कहिड़ो सबबु हुयो ॾिसो उन में जीअं तव्हां ई शुरूअ में पंहिंजे प्रोग्राम में चयो शुरूअ में ई शर्तूं रखियूं वेंदियूं हुयूं अॻु में हथियार फिटी कयो अॻु में आइन खे मञियो त उहे टॉक्स अॻिते हली न सघंदियूं ॿिन्ही धुरनि खे फील थींदो त शायदि सीरियस ई न आहिनि हिक ॿिए लाइ पर हाणे जेको इन्हनि अनकंडीशनल हिकिड़ो शुरू कयो आहे त इन सां सीरियसनेस नज़र थी अचे त इन करे लॻे थो त हिन वक़्तु ऐं फेडरल गवर्नमेंट खे ॾिसो न हिन खां वधीक ॿी शइ अगरि उहे 5 साल पूरा करणु था चाहिनि हलणु था चाहिनि त उन्हनि खे इहे बेसिक मसइला हल करणा पवंदा बेसिक मसइलनि में तव्हांजो सभिनी खां अहम मसइलो वॉर ऑन टेरर आहे हिन वक़्तु तव्हां उनखे हल कंदव त तव्हांखे तरक़ी बि थींदी मुल्क में बिज़नेस बि ईंदो ऐं मुल्क अॻिते हली बि सघंदो अगरि इनखे हल न कंदव त तव्हां कोलैप्स थी वेंदव अच्छा हिकिड़ो आख़िरी सवाल प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थियो आहे मां तव्हांखां पुछणु चाहींदमि तव्हां नथा सम्झो त जेकॾहिं एपीसी अॻु में बि केतिरियूं थियूं पर उहे छो कामयाबु न थी सघियूं मुज़ाकरात छो अॻिते न वधी सघिया इन जा सबब जेके आहिनि से साम्हूं न आंदा विया तव्हां सम्झो था त जेकॾहिं एपीसी कामयाबु थिए थी पॉलिसी कामयाबु थिए थी त उनजो क्रेडिट बि साम्हूं अचणु घुरिजे उनजी कामयाबी जा जेके सबब आहिनि उहे साम्हूं अचणु घुरिजनि जेकॾहिं अॻियां ॻाल्हियूं नथियूं वधनि अलाह न करे त उनजी नाकामी जो एतिराफ़ बि करणु घुरिजे ईअं ख़ामोशी न छाइजी वञे न बिल्कुलु गवर्नमेंट जेके बि टॉक्स थियनि विच टॉक्स में न पर जेतिरियूं ॻाल्हियूं गवर्नमेंट ॿुधाए सघे उहे ॿुधाइणु घुरिजनि त अवाम ताणी पोइ ॻाल्हि हुजनि मीडिया ताणी मीडिया जे थ्रू ई थींदो इहो त मीडिया खे ब्रीफिंग इन शइ जी मुंहिंजे ख़्याल में मंथली क्वार्टरली कुझु न कुझु अहिड़ो टाइम फ्रेम ज़रूरु सेट थिए त गवर्नमेंट पाण हिकिड़ो स्पोक्स पर्सन शेयर करे बजाए मीडिया ॻाल्हियूं कढी या ॿिया माण्हू ईअं इंफॉर्मेशन कढी ऐं उनखे मिसयूज़ करनि ऐं बहितर आहे त हिकिड़ो स्पोक्स पर्सन ॿुधाए ज़रूरु त हे टॉक्स थियूं आहिनि हेतिरो इशूज़ हल थिया प्रोग्राम जो टाइम ख़त्म थो थिए वॾी महिरबानी मां टाइम कढी प्रोग्राम में आया नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जे वक़्त ते ख़त्म थो थिए सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सबिन मेमण खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाहे